मलकानी साहब, सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त जहिड़ी रीति मोटरसाइकिल मालिक जेके आहिनि उन्हनि खे फ्यूल सब्सिडी ॾींदा आहियूं, ईअं ई समुंड में जेके मच्छी जो शिकार कंदड़ मोहाणा आहिनि, जन वटि होड़ा ऐं ॿेड़ा आहिनि, उन्हनि खे बि फ्यूल सब्सिडी ॾिनी वेंदी। इहा फ्यूल सब्सिडी केतिरी हूंदी हिकु हिकु मोहाणे खे, ऐं तव्हां वटि केतिरा माण्हू रजिस्टर्ड आहिनि? ॾिसो, इहो माण्हू खे न हूंदी पर बोट खे हूंदी। जीअं फेडरल गवर्नमेंट ट्रॉलर्स खे ॾिए पई, ट्रांसपोर्ट जी बसुनि खे ॾिए पई, बाइक्स खे ॾिए पई, इन हिसाब सां हुननि जूं कैटेगरी आहिनि। इंजन वाइज़ जेको आहे उन में 4 कैटेगरीज़ आहिनि, A B C D। इन हिसाब सां त कैटेगरी वाइज़ जंहिंजी जेतिरी बोट वॾी आहे उनखे उन कैटेगरीअ में असां कयूं पिया। वॾियूं जेके वॾा ट्रॉलर आहिनि उन्हनि खे असां इन करे कोन पिया ॾेई सघूं ताकी उन्हनि जो तइदाद बि पंहिंजी जॻह ते, पर रिसोर्सिस जेके आहिनि उहे महदूद आहिनि। त जेके नंढियूं बोट्स आहिनि, जेके आम माहीगीर आहे, जेके रोज़ु वञनि था, सुबुह वञनि था, शाम मोटनि था, या थोरे टाइम लाइ वञनि था, उन्हनि खे असां सब्सिडी ॾियूं पिया। उन्हनि जूं कैटेगरीज़ आहिनि, उन कैटेगरीज़ इनशा ताला कुझु ॾींहंनि में उहो तव्हांजे नोटिस में अची वेंदियूं। कंहिंखे 50,000 रुपया महीनो आहे, या वन टाइम अगरि ॾियूं पिया त ₹1,00,000 आहे, कंहिंखे ₹2,00,000 फी बोट। उहे बोट्स रजिस्टर्ड उन्हनि खे। अच्छा, ॿियो कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट आई हुई त जेको तव्हांजो खातो आहे उहो चौपायो माल जेको आहे उहो ग़रीब ख़ानदाननि खे ॾिए पियो। उन जो तरीक़ेकार छा आहे? सिंध जे हर ज़िले तालुके में ॾिनो वेंदो या कुझु मख़सूस? न, उन में छा आहे त इहे सरसूं जा आइडेंटिफाइड डिस्ट्रिक्ट थियल हुआ। हींअर जेको आहिनि उहे असांजा 4 ज़िला आइडेंटिफाई थियल आहिनि, जंहिंमें बदीन आहे, थरपारकर आहे, लाड़काणो आहे, कमर शहदादकोट आहे। बदीन में शुरू थियो आहे, उन में थरदीप आहे, सरसूं आहे। पॉवर्टी रिडक्शन जेको डिपार्टमेंट आहे उनजी हिकिड़ी लिस्ट आहे त जेके गुरबत खां ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो असां स्कोर कार्ड जेको खयो आहे 0 खां 10 जी हद ताईं जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी उहा लिस्ट आहे। उहा लिस्ट सरसूं आइडेंटिफाई करे थी त उहे माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि वटि जानवर रखण जी गुंजाइश आहे। सरसूं, थरदीप इहे गॾिजी उहे आइडेंटिफाई करे ॾियनि था उन्हनि खे। असां न, ॾिसो, उन में असां गऊं ॾियूं था या मेंहियूं ॾियूं था, उन हिसाब सां ॿियो नंढो जानवर उन में असां नथा ॾियूं। पर उहे ख़ानदान ईअं आहिनि त असां तक़रीबन जेको आहे उहो हिन साल में जून ताईं असां 1100 जानवर ॾींदासीं। ज़ाहिर आहे सिंध हुकूमत जी कोशिशि आहे, उहा कानून साज़ी बि करे थी, ऐं जेके उनजा पंहिंजा इदारा आहिनि उन ते कंट्रोल करण वारा, चाहे उहो सिंध पुलिस हुजे, नारकोटिक्स हुजे, एक्साइज़ हुजे, या ॿिया जेके बि वास्तेदार इदारा आहिनि जिन जी इहा ज़िम्मेवारी बणिजे थी, त हुकूमत वक़्तु ब वक़्तु उन सिलसिले में कानून साज़ी बि करे थी ताकी सख़्तीअ सां इन शइ मां इन इहा हिकिड़ी वॾी में वॾी क़िस्म जी विबा आहे, बीमारी आहे जेका असांजे मुआशिरे खे, असांजे नौजवाननि खे खाई रही आहे। उन जो ख़ात्मो करणु सिंध हुकूमत सम्झे थी त तमामु ज़रूरी आहे ऐं सभ खां अवलीन फ़र्ज़ु आहे। थैंक यू सर। हाणे ताज़ो जेकॾहिं ॾिठो वञे त ख़ासि तौर ते उत्तर सिंध में कारोकारी जा वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि। छा इहा कारोकारी जी जेका रस्म आहे इहा सिंध जी रस्म आहे? सिंध सां जो तालुक़ु आहे? कोई तालुक़ु न आहे, बिल्कुलु कोई तालुक़ु न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त इन जो कोई तालुक़ु न आहे। ऐं पहिरियों जेकॾहिं सिंध में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जेके कल्ह बि हिकिड़े असांजे मेंबर रेफरेंस ॾिनो, सिंध में जेकॾहिं अहिड़े, छाकाणि त उन टाइम ते सिंध हुई यको तव्हां ख़बर आहे त सिबी ताईं 1 यूनिट खां पोइ काफ़ी ज़िला जेके आहिनि, ज़िले जेकाबाद जा, सोबतपुर आहे, तव्हांजो जाफ़राबाद आहे, उस्ता मोहम्मद आहे, इट वॉज़ अ पार्ट ऑफ सिंध। इहे 1 यूनिट खां पोइ जेके आहिनि वरी बलोचिस्तान में शामिलु थिया आहिनि। त इन इलाइक़नि में कुझु न कुझु कंहिं तरीक़े सां हुयो। पर जेकॾहिं अंग्रेज़नि जे ज़माने में पहिरियों हुयो बि, उन में उन जी बाक़ाइदे जेके बि सरदार हूंदा, उहे जेके नोटिफाइड सरदार हूंदा, ऐं उहे वेंदा जरगे में, उहे इन जी तहक़ीक़ात कंदा। तहक़ीक़ात करण खां पोइ कोई कारीकारो करार ॾेई सघंदो, बाक़ी ज़ाती तौर ते कंहिंखे इख़्तियार कोन हूंदो। बाक़ी हाणे हे सम्झ में नथो अचे जंहिंजो को ज़ाती जहिड़ो आहे, या कंहिंखे को ज़मीन जो मसइलो आहे, या कंहिंखे का ईअं माना को सहाफ़ी आहे ख़ुदा न ख़ासिता कंहिंजे ख़िलाफ़ु का ख़बर ॾिए थो, उनखे चवनि था तूं कारो आहे, ऐं पोइ वरी उन जा वरी फ़ैसिला बि थियनि था। त इहो हिकिड़ो नथा सम्झो त इन्हनि खे कुझु धुरियूं जिन में जेके बिरादरनि जा सरदार आहिनि उन बि इन रस्म खे उहे बि जेके आहिनि उहे वधीक सरदार जेके आहिनि, उहे जेके आहिनि उहे हर जेके सही सरदार हूंदो उहो हथुल इम्कान इहा कोशिशि कंदो त अहिड़ी शइ न थिए। पर बदकिस्मती इहा आहे त जॾहिं मां सरदार आहियो, मां बि सरदार आहियां, मां बिल्कुलु न, इहो जेको आहे ग़लति आहे ऐं न थियणु खपे। ऐं जेके सरदार जेकॾहिं इहे नथा करनि, उन्हनि खे माना अहिड़े क़िस्म जो ग़लति फ़ैसिला करनि था, उन्हनि खे हाणे बि पकड़ थींदी, ख़ुदा वटि बि पकड़ थींदी। ऐं इहो सॼो ग़लति थिए थो, इन जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थियणु खपे। न मारण जो हक़ु कारोकारी करे कंहिंखे बि कोन्हे, इस्लामी लिहाज़ सां बि न आहे। उहो अलाह जो फ़ैसिलो आहे ऐं काज़ी जो फ़ैसिलो आहे जेको इस्लामी तरीक़ो आहे। बाक़ी मारणु बिल्कुलु कंहिं बि तरीक़े सां जाइज़ न आहे। त इहे जेके बि थिए थो हरकतां,
इहे ग़लति थियनि थियूं ऐं हुकूमत खे इन जो सख़्तु नोटिस वठणु खपे। थैंक यू सर। कारोकारी तौरु जेको आहे नियाणियुनि खे क़तल कयो पियो वञे उन जा वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि। छा ही सिंध जी रस्म आहे या इन जो सिंध सां को तालुक़ ई कोन्हे? छा पियो थिए सिंध में? सिंध जी रस्म कोन्हे ऐं असांजे दीन इस्लाम में आहे त औरत जी मर्ज़ी पुछी वञे निकाह जे टाइम ते ऐं जेकॾहिं नथी पुछी वञे ऐं ज़बरदस्ती शादी कराए थो वञे त पोइ उहा हिकिड़ो निकाह क़बूल ई कोन हूंदो आहे। केरु पियो हथी ॾे हिन रस्म खे तव्हां ॾिसो था? इन में मूंखे फील पियो थिए त को ख़ासि का हिकिड़ी माइंड सेटअप आहे जेको सिंध जी पॉज़िटिव रुख खे छॾे ऐं सिंध जो नेगेटिव रुख ॾेखारे पंहिंजो को फ़ाइदो थिए। मूंखे हिकु दफ़ा अमेरिकन एम्बेसी मां सेक्रेटरी हुन जी आई हुई मिलण त उन मूंखां इहो ई सुवालु पुछियो त छा इहो रवाजु आहे सिंध में, रवायत आहे या छा आहे? त मूं चयो तव्हां छो रेली डायना खे कारो करे मारियो? तव्हां सम्झो पिया न चार्लिस जे जॾहिं हुन डायना खे छॾियो त डायना बि कारी थी मारी वई न। त इहो हिकिड़ो फितरत आहे, नेचर आहे कंहिं माण्हू जी। सो सिंध सां जो को तालुक़? सिंध सां जो को तालुक़ न आहे। ही जेका कारोकारी जी रस्म आहे अॼुकल्ह कारोकारी तहत सिंध में अलाए केतिरियूं न्याणियूं रोज़ पियूं पुसनि, इन जो सिंध सां कहिड़ो तालुक़ आहे? इन कुदी रस्म सां ही सिंध में किथां आई इहा रस्म? अदा सॼे पाकिस्तान में ई आहे, सिंध में ज़ाहिर थी थिए पर पूरे पाकिस्तान में ये कारोकारी वारो जेको सिलसिलो आहे इहो तमामु वधियल आहे। ॾिसो जेसिताईं अवेयरनेस प्रोग्राम न थींदा, जेसिताईं एजुकेशन न हूंदी, जेसिताईं एजुकेशन जे अंदरि असांजी महिनत न हूंदी तेसिताईं इहे शयूं जेके से अहिड़े तरीक़े सां हलंदियूं रहंदियूं। कारोकारी जो मतिलबु ई इहो आहे त कंहिं न कंहिंखे को न को बहानो करे मारणु। अच्छा। सो उन खे मारण जे लाइ उन जे लाइ जेके कानून आहिनि उन कानून त आहिनि पर उन कानून खे सही तरीक़े सां इस्तेमालु करे ऐं इन्हनि शयुनि खे मुंझो ॾेई सघिजे थो। जेसिताईं इहे मामलात अञा वधंदा वेंदा ऐं सिंध छो त हर कंहिंखे ज़ाहिर आहे सिंध में थोरा नंढड़ा बि इशू थींदा आहिनि त हाईलाइट थींदा आहिनि ऐं ॿियनि सूबनि में घटि थींदा आहिनि पर इहो हर सूबे में बि आहे।